खानपुर के कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलन खिलाफ़ अमली तौर ते अञा ऑपरेशन शुरू न थी सघियो आहे। पुलिस नफ़री गढ़ी तेगो कैंप ते मौजूद आहे। मुग़विन की बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान 2 पुलिस एहलकारन ऐं 1 कैमरामैन की शहादत बाद कच्चे में धाड़ेलन खिलाफ़ ग्रैंड ऑपरेशन के दावाउन ते अमल न थी सघियो आहे। गढ़ी तेगो कैंप ते 8 ॾींहं खां पुलिस की नफ़री ऐं बख्तरबंद गाड़ियूं मौजूद आहिनि, जॾहिं त कराची में ऑपरेशन लाइ घुरायल 200 कमांडोज़ अञा शिकारपुर ताईं महदूद आहिनि। गढ़ी तेगो कैंप ते अॼु पुलिस जी वधीक नफ़री मोकिली वई आहे, जॾहिं त एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो पारां चार्ज वठण बाद अॼु कच्चे जे इलाइक़े जे दौरे जो इम्कान आहे। ऑपरेशन लाइ टैक्ज़िला खां ईंदड़ 2 जदीद बख्तरबंद गाड़ियूं भी अॼु शिकारपुर पहुचण जो इम्कान आहे। ज़रियन मूजिब कच्चे में धाड़ेलन खिलाफ़ ऑपरेशन ते वडी रक़म ख़र्च करण बावजूद का कार्रवाई अमल में न अची सघी आहे। अहिड़ी सूरत हाल केतिरनि ई सवालन खे जन्म ॾिनो आहे।